गर्मियुनि में मोहीड़ा आम थी वेंदा आहिनि। जीअं जीअं गर्मी वधंदी आहे, चेहरे ते दाणा नज़र अचणु शुरू थी वेंदा आहिनि। इन जो सबबु गर्मी जे करे थींदड़ पघर, गंदगी, हवा में गदिलाइण बि हूंदी आहे। इहो तेल गाॾियुनि जे दूहनि मां बि ईंदो आहे ऐं पघर में शामिल थी वेंदो आहे। ॾींहं में गॾु थियल पघर, तेल ऐं गंदगी ख़तमु करण लाइ पंहिंजे चेहरे खे रोज़ धोइणु घुरिजे। यकीनन रोडनि रस्तनि ते केतिरा ई ज़हरीला मादा हूंदा आहिनि। फैक्ट्रियुनि जा मादा हवा में अची सघनि था। ज़हरीलनि मादनि खे ॿाहिरि कढण ऐं खल खे हाइड्रेट रखणु सिहतमंद अमल आहे। इन लाइ अव्हां खे जझे मिक़दार में पाणी पीअणु घुरिजे। खोड़ माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन जी खल वधीक सणबी हूंदी आहे ऐं गर्मियुनि में उहा धूड़ मिटी छिकींदी आहे। इन लाइ अव्हां ऑयल फ्री स्किन केयर ऐं मेकअप प्रोडक्ट्स जी चूंड करियो त जीअं अव्हां खे मोहीड़ा न थियनि। उस में निकिरण सां शुआनि खे मोॼणो पवंदो आहे, जेके रंग खे तब्दील करे छॾींदा आहिनि। पंहिंजी खल खे नुक़सानकार शुआनि खां बचाइण लाइ अव्हां खे हल्की नॉन कॉमेटोजेनिक सनस्क्रीन जो इस्तेमालु करणु घुरिजे। खल खे डेड सेल्स बि कारप वधाईंदा आहिनि। खल जे मुअल या डेड सेल्स खे हटाइण ऐं बंदि सुराखनि खे रोकण लाइ हल्को एक्सफोलेटर इस्तेमालु करणु घुरिजे। घणे एक्सफोलेटिंग खां पासो करणु घुरिजे। खल जी मजमूई सिहत खे बरक़रार रखण लाइ अव्हां खे मेवा, भाॼियूं ऐं अनाज वारियूं ग़िज़ाऊं खाइणु घुरिजनि।